इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। बअद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिन हम्ज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्सिहि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। हर क़िस्म जी हम्द ऐं सना वॾाई वाखाण किबरियाई अज़मत ऐं जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक मअबूद बरहक़ खे जुगाए जेको इन समूरी कायनात जो अकेलो ख़ालिक मालिक राज़िक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीर आहे। उन खां पोइ लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद ऐं सलाम हुजनि
इमामुल अंबिया, इमामुल अतक़िया, इमाम हुदा, ख़ातमुर रसूल व ख़ातमुन नबिय्यीन, शाफ़िया महशर, साकिया कौसर, इमाम मुज्तबा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, जिनकी ज़ात मुक़द्दस थे, जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन इन समूरी कायनात जे लाइ रहबरो, रहनमा, हादी व मुर्शिद, रहमत लिल आलमीन बणाए करे मबूस फरमायो। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, बुज़ुर्गो, नौजवानो, अल्लाह रब्बुल आलमीन जो अव्हां ते मूं ते इहो वॾो अज़ीम एहसान आहे जो अल्लाह साईं अव्हां खे मूंखे जुमअतुल मुबारक जे ॾिहाड़े ते मस्जिद में अचण जी सआदत नसीब कई आहे। वगरना खोड़ सारा माण्हू आहिनि जेके मुसलमान बि पंहिंजो पाण खे सॾराइनि था, पर उन्हनि खे इहा सआदत नसीब कान्हे का। 5 वक़्ता नमाज त परे जी ॻाल्हि आहे, पर जुमअतुल मुबारक ते बि अक्सर माण्हू कोन था अचनि। बुज़ुर्गो, जेकॾहिं असां हींअर ई हली करे दलोर मोरी जो जाइज़ो वठूं था, एतिरा माण्हू तव्हांखे नज़र ईंदा जेके दुकाननि ते वेठल नज़र ईंदा, होटल ते नज़र ईंदा, बनी बारे में कम कंदे नज़र ईंदा, पर अहिड़ा बि हूंदा जेके घर में वांदा सुकून सां पिया हूंदा पर नमाज ते नथा अचनि। ही चूंड, ही इंतखाब, ही हिदायत, ही नसीब, ही अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत सां आहे, जंहिंखे अल्लाह सां नसीब करे। अल्लाह रब्बुल आलमीन जो ॿियो अल्लाह जो अव्हां ते मूं ते हिकु वॾो अज़ीम एहसान इहो आहे जो अव्हां खे मूंखे मड़नी मुसलमाननि खे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जहिड़ो नबी नसीब कयो आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम समूरे नबियनि खां आख़िर में पैगंबर थी करे आयो आहे, आख़िरी रसूल आहे। पर अल्लाह साईं हिन उम्मत खे अहिड़ो नबी अता कयो आहे, नबी नबियनि जे आख़िर में आयो आहे, पर आहे सभिनि जो इमाम। नबियनि जो बि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम आहे। ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेका अल्लाह ताला उम्मत अता कई आहे, ही उहा उम्मत आहे जेका समूरे नबियनि जे उम्मतनि खां अफ़ज़ल उम्मत आहे। अंदाज़ो लॻायो अल्लाह साईं जा केॾा वॾा एहसान आहिनि। अल्लाह ने क़ुरान पाक जे अंदरि फरमायो आहे, 14हों सिपारो आहे, सूरत नहल आहे। अहिड़े हिसाब सां ॿी सूरत 13हों सिपारो आहे, सूरत इब्राहिम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। ओ मुंहिंजा बानो, मूं तव्हां ते एतिरा एहसान कया आहिनि। केरु थो चवे? अल्लाह रब्बुल आलमीन थो चवे। किथे इहा ॻाल्हि बयानु कई अथसि? पंहिंजे पाक ऐं अज़ीम ऐं मुक़द्दस किताब क़ुरान मजीद जे अंदरि फरमाए, मुंहिंजा बानो, एतिरियूं मूं तव्हां ते नेमतूं कयूं आहिनि, एतिरा मूं तव्हां ते एहसान कया आहिनि, जेकॾहिं तव्हां मुंहिंजा बाना मूं रब्बुल आलमीन जा एहसान ऐं नेमतूं ॻणणु चाहियो, फरमाई ला तुहसूहा, तव्हां उनखे नथा ॻणी सघो। अॻिते अल्लाह साईं फरमाए, इन्नल इंसान लज़लूमुन कफ़ार। पर इंसान, अल्लाह से फरमाए तो इंसान ज़ालिम भी आहे, इंसान नाशुक्रो भी आहे। अल्लाह साईं जे नेमतनि जो इंसान बेक़दरी कंदो आहे, अल्लाह जी नेमतनि जी नाशुक्री करे, इंसान वॾे ज़ुल्म जो कम थो करे। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह साईं 21 सिपारे सूरत लुकमान जे अंदरि, अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, अॻिते ॻाल्हि खे हलाइण खां पहिरियां अव्हां जे दिलो दिमाग़ जे अंदरि, अव्हां बुज़ुर्गनि जे साम्हूं, अव्हां जी सोच जे अंदरि इहा ॻाल्हि विहारींदो हलां, अल्लाह साईं अव्हां खे अकुल ॾिनो आहे, अल्लाह साईं अव्हां खे सम्झ ॾिनी आहे,
अल्लाह से वहां के दिमाग ॾिनो आहे, अल्लाह से वहां के सोच वीचार ॾिनी आहे। क़ुरान पाक उहो अज़ीम किताब आहे जंहिंमें केर भी हिकिड़ो हर्फ भी मटाए नथो सघे। अॼु 1450 साल हिन क़ुरान पाक के थी चुका आहिनि। 1450 साल हिकिड़ो हर्फ भी क़ुरान पाक जो न मटियो आहे ऐं क़यामत ताईं मटिजी बि नथो सघे। इहो क़ुरान पाक अल्लाह जे नेमतनि मज़ा हिकु वॾी अज़ीम नेमत आहे, वॾो अज़ीम एहसान आहे। अल्लाह साईं जो इहो साॻियो क़ुरान पाण खणूं, इन क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह साईं तौरात ऐं इंजील जो ज़िक्र कयो आहे, जेके पहिरें नबियनि मज़ा हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते तौरात नाज़िल थियो, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते इंजील नाज़िल थियो। पर उन दौर जा जेके नबियनि जी वफ़ात या नबियनि जे गुज़रण खां पोइ उन्हनि तौरात जे अंदरि भी तब्दीली करे छॾी, इंजील जे अंदरि भी तब्दीली करे छॾी। पर अल्लाह साईं पंहिंजे क़ुरान जे अंदरि फरमाए थो, हीउ मुंहिंजो उहो वाहिद किताब आहे। सॼी दुनिया मिली पवे क़ुरान पाक के मटाइण जे चक्कर में, क़ुरान पाक के तब्दील करण जे चक्कर में, ऐं अल्लाह तो चवां त ही क़ुरान केर बि तब्दील नथो करे सघे। ही अल्लाह जे नेमतनि मज़ा, अल्लाह रब्बुल आलमीन जे एहसाननि मज़ा, अल्लाह जे फज़ल मज़ा, अल्लाह जे करम नवाज़ी मज़ा। बुज़ुर्गो अव्हां ते मूं ते मरनी मुसलमाननि ते अल्लाह जो इहो वॾो अज़ीम करम आहे जो अहिड़ो महफ़ूज़ किताब असांखे अता कयो अथसि। असां इन किताब के जेकॾहिं मुसलमान पढ़ूं, इन किताब के असां खोलियूं, इन किताब के असां सम्झूं त असांजी ज़िंदगी जो रस्तो, हिदायत जो रस्तो, दीन जो रस्तो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताणी पहुंचण जो रस्तो, अहले बैत अतहार ताणी पहुंचण जो रस्तो, सहाबा किराम ताणी पहुंचण जो रस्तो, औलिया किराम ताणी पहुंचण जो रस्तो, जहिड़ो इहो क़ुरान पाक ॿुधाईंदो अहिड़ो दुनिया में केर बि नथो ॿुधाए सघे। अल्लाह साईं ने क़ुरान पाक जे अंदरि 21 सिपारे सूरतुल लुक़मान जे अंदरि फरमायो आहे, फरमाई वलौ अन्नमा फिल अर्ज़ मिन शजरतिन अक़लामु वल बहरु यमुद्दुहु मिन बअदिही सबअतु अबहुरिम मा नफिदत कलिमातुल्लाह। अल्लाह से फरमाए तो मुंहिंजा बाना मूं एतिरियूं तो ते नेमतूं कयूं आहिनि, जेकॾहिं ज़मीन जे अंदरि समूरी ज़मीन, पूरी दुनिया में जेका ज़मीन आहे, फरमाई इन में जेके बि वण आहिनि सभिनि खे तव्हां लिखण जे लाइ कलम ठाहियो। पूरी ज़मीन जे अंदरि जेको भी पाणी आहे, इन पाणी खे बि हिकिड़े पासे कयो, अहिड़ा 7 पाणी ॿिया बि आणियो, उहे सभिनि खे तव्हां बतौर मस जे इस्तेमाल करियो। अल्लाह से फरमायो इहे वण बि खुटी सघनि था, इहो पाणी बि खुटी सघे थो, पर जेतिरियूं मूं रब पंहिंजे बाननि ते नेमतूं जेतिरा एहसान कया आहिनि उहे नथा खुटी सघनि। इंसान ॿुधा पंहिंजे रब खे छा जवाबु ॾींदे क़यामत वारे ॾींहुं। अल्लाह जे हुज़ूर जॾहिं बीहंदासीं छा जवाबु ॾींदासीं? पंहिंजे अल्लाह सी क़ुरान पाक में फरमायो 26 सिपारे सूरत ज़ारियात जे अंदरि फरमाई वफ़ी अनफुसिकुम फला तुबसिरून। अल्लाह से फरमाए तो मुंहिंजा बानो तव्हां पंहिंजे नफ़्सनि में ॾिसो, तव्हां पंहिंजे नफ़्सनि में, इन में बि अव्हां जे लाइ खोड़ सारियूं निशानियूं आहिनि, खोड़ सारियूं सम्झाणियूं आहिनि, खोड़ सारियूं अल्लाह जूं नेमतूं आहिनि। अल्लाह साईं जी नेमतनि मझा अख नेमत आहे। मुसलमान क़यामत वारे ॾींहुं न रब पुछा करे तो मूं तोखे नेमत अख अता कई हुई, इहा तूं कहिड़े कमनि में इस्तेमाल करे आहीं? कॾहिं मुंहिंजो घर मस्जिद ॾिठई इन अख सां? कॾहिं मुंहिंजे पाक कलाम खे ॾिठई इन अख सां? पढ़ण जी जसारत कयई? ज़बान आहे अल्लाह जी नेमतनि मज़ा नेमत आहे। जिन्हनि वटि अखियूं न आहिनि उन्हनि खां क़दुरु पुछा करियो। दुनिया मिली पवे, अख ज़ाया थी वञे,
दुनिया मिले तव्हां खे अहिड़ी अख अता करे सघे थी? अता करे सघे थी? दुनिया जा कहिड़ा बि दरवाज़ा वॼायो, केॾा वॾा साइंसदान छो न हुजनि, केॾी वॾी टेक्नोलॉजी इस्तेमालु कयो, केॾा वॾा डॉक्टर छो न हुजनि, दुनिया ख़र्च करे छॾियो, पर जेका अख अल्लाह ॾिनी आहे, अल्लाह खां अलावा ॿियो केर बि इहा अख तव्हांखे नथो ॾेई सघे। मूंखे ॿुधायो मुश्किल कुशा केरु थियो? अल्लाह साईं ज़बान ॾिनी आहे, ज़बान जो क़दुरु पुछा करियो उन्हनि खां जेके वीचारा बेज़बान आहिनि। ज़बान जो गोश्त जो टुकड़ो ज़रूर मुंहं में आहे, पर जेका ताक़त गुफ़्तगू आहे, लफ़्ज़नि जी गोयाई आहे, जेको आवाज़ आहे, जेके लफ़्ज़ आहिनि, उहे उन्हनि जी ज़बान मां नथा निकिरी सघनि। दुनिया गॾिजी पवे, इन माण्हू जी ज़बान खे अल्लाह खां सवाइ ॿियो केर बि सही नथो करे सघे। आहे को? अंदाज़ो लॻायो बुज़ुर्गो, अल्लाहु अकबर कबीरा। इंसान जे बारे में रब फरमायो, तुंहिंजे नफ़्स में ई खोड़ सारियूं सम्झाणियूं रखियूं आहिनि, मूं समझी छो नथो इंसान? अफला तुबसिरून, छा मी ॾिसो कोन था छा? अखियूं अल्लाह से ॾिनियूं आहिनि ॾिसण जे लाइ, पर जेकॾहिं इंसान अल्लाह जी नेमतनि खे नथो सम्झे, अल्लाह जे रोशन किताब खे नथो पढ़े, उनखे अल्लाह जूं नेमतूं, अल्लाह जूं निशानियूं नथियूं ॾिसण में अचनि, त पोइ सम्झो त इहो अखियुनि जे हुजण जे बावजूदि इंसान नाबीनो आहे। त अल्लाह साईं जूं एॾियूं वॾियूं नेमतूं आहिनि, हथ अल्लाह जूं नेमतूं आहिनि। पुछा कयो उन्हनि खां जेके हथनि खां वीचारा मज़ूर आहिनि। अल्लाह टंगूं अल्लाह साईं जो अज़ीम नेमतूं आहिनि। पुछा कयो उन्हनि खां जेके वीचारा टंगनि खां मज़ूर आहिनि, जिन्हनि जा हथ न आहिनि, उन्हनि दुनिया जा दरवाज़ा थोरा वॼाया। जिन्हनि जो अखियूं ज़ाया थियनि पियूं, उन्हनि दुनिया जा दरवाज़ा थोरा वॼाया। जिन्हनि जो टंगियूं ज़ाया थियनि पियूं, उन्हनि दुनिया जा दरवाज़ा थोरा वॼाया। अल्लाह जेकॾहिं मूंखे छॾियो था, मुंहिंजे क़ुरान खे छॾियो था, मुंहिंजे दर खे छॾियो था, मूंखे हाजत रवा मुश्किल कुशा अकेलो नथा मञो, त पोइ तव्हां भले वञो दुनिया जा दर वॼायो, ॾिसां तव्हांखे अखियूं केरु थो ॾिए, हथ केरु थो ॾिए, रिज़्क रोटी केरु थो ॾिए। इंसान चवे थो हीप हूप हीप हूप हीप हूप, पर अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, कीड़ियुनि खे रिज़्क रोटी केरु ॾींदो आहे? कीड़ियुनि जा वियम केरु कराईंदो आहे? पखियुनि खे रिज़्क रोटी केरु ॾींदो आहे? पखियुनि जा वियम केरु कराईंदो आहे? पखियुनि जे ॿचिड़नि खे संभालण वारो केरु आहे? ॾिसो था पंहिंजे इलाइक़े में नंढड़ा नंढड़ा पखी आहिनि, उन्हनि जा आखिरा घरड़ा ठहियल आहिनि, वणनि में ठहियल आहिनि, फसल में ठहियल आहिनि, कमंद में, वणनि में, कणकनि में नंढड़ा नंढड़ा आखिरा नज़र अचनि था। इहे पखी वीचारा आखिरे में राति जो अची वेहनि था, ॾींहं जो सुबुह साण निकिरियो वञनि था। केॾां? पंहिंजे पेट जो करणु, पंहिंजे बचनि जे लाइ, रिज़्क हासिल करण जे लाइ। ॿुधायो उन्हनि जे बचनि जी हिफ़ाज़त केरु थो करे? हालांकि कमंद में हर जानवर मौजूदु आहे, कुआ मौजूदु आहिनि, नांग मौजूदु आहिनि, गिदड़ मौजूदु आहिनि, बिला मौजूदु आहिनि, उन्हनि जे बचनि जी हिफ़ाज़त केरु करण वारो आहे? अल्लाह करण वारो आहे। इंसान चए थो मुंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त अल्लाह न को ॿियो थो करे। उन्हनि खे रिज़्क ॾियण वारो केरु आहे? अल्लाह ॾियण वारो आहे। इंसान चए थो मुंहिंजी रिज़्क में फुलां जे करे बरकत आहे, वगरना असीं हलाक हुयासीं। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, इहो अल्लाह खे मञणु कोन्हे। इहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दीन खे मञणु कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन जे अज़ीम नेमतनि मज़ा हिकु नेमत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात आहे। अॼु मुसलमान गफ़लत में पइजी वियो आहे। हलियो मुसलमान बुज़ुर्गो रस्तो विसारे वेठो आहे। मुसलमान अंधारे में पइजी चुको आहे। हा उहो अंधारो जो अल्लाह जो क़ुरान चए थो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां, नबूवत मिलण खां पहिरियां, क़ुरान पाक जे नाज़िल थियण खां पहिरियां, जेके उते जा अरब सगोरा हुया, जेके इंसान हुया, ज़िना में गर्क हुया, शराबखोरी में गर्क हुया, चोरी में गर्क हुया, व्याजखोरी में गर्क हुया। एतिरे हद ताणी इंसानी मादा उन्हनि जो किरियल हुयो, एतिरे हद ताणी संग दिल हुया, एतिरे हद ताणी सख़्त मिज़ाज थी चुका हुया
जो पंहिंजे ज़िंदा न्याणियुनि खे हथ सां दफ़न कंदा हुया। अल्लाह जो क़ुरान चवे थो 14 सिपारो आहे सूरत नहल उहा क़ौम जेका अल्लाह जेके सम्झण जे लाइ मिसाल थी ॾिए। कीअं मिसाल? जीअं अॼु मुसलमान था ॾियनि बाबा अल्लाह ताणी पहुचण जे लाइ चाढ़ी ठाहणी आहे। जीअं अॼु माण्हू चवनि था अल्लाह ताणी पहुचण जे लाइ चाढ़ी ठाहणी आहे। जीअं तव्हां के वॾे ऑफिसर में कमु आहे त पहिरियां क्लार्क सां मिलंदव, पोइ मुंशी सां मिलंदव, पोइ फलां सां मिलंदव, पोइ वञी तव्हांजो कमु थींदो। अंदाज़ो लॻायो छा अल्लाह साईं वसीलनि जो मोहताज आहे? छा अल्लाह साईं चाढ़ियुनि जो मोहताज आहे? छा अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे ॿाननि जी सिफारिशनि जो मोहताज आहे? हलो ठीकु आहे, जेकॾहिं इंसान या चाढ़ी ठाहे थो मूंखे ॿुधायो कीड़ियूं कंहिंजो वास्तो ॾींदियूं आहिनि? क़ुरान खणो सूरत नमल आहे 18 सिपारो आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे। कहत साली थी वई आहे, काफ़ी अरसो मींहुं न वसियो आहे। उम्मती अचनि था अल्लाह जा पैगंबर अवां अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ कयो, तव्हां छो जो नबी आहियो, तव्हां वटि वही नाज़िल थिए थी, अवां अल्लाह खां दुआ घुरो अल्लाह मींहुं वसाए। पोइ सुलेमान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चयो मुंहिंजा उम्मतियो दुआ ऐं अकेलो न, तव्हां सभु उम्मती गॾु थियो, हिकिड़े खुले मैदान में गॾु थियणो आहे। पोइ सभिनि खे गॾिजी करे अल्लाह खां दुआ घुरणी आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मत खे वठी करे अॻिते हलिया। ॾिसनि था हिकिड़ी कीड़ी आहे, कीड़ी जंहिंखे पाण लताड़ींदे का ॻाल्हि महसूसु कोन था करियूं, का परवाह कान थी थिए, पर अल्लाह वटि ख़बर आहे इन कीड़ी जो क़दुरु छा आहे। ख़बर आहे अल्लाह रब्बुल आलमीन वटि इन नंढड़ी कीड़ी जो बि मक़ाम छा आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चए थो जंहिं महिल असां वञूं पिया ॾिठमि त हिकिड़ी कीड़ी आहे, पुठनि भर ऊंधी थई पई आहे, टंगड़ियूं पंहिंजो मथे अथसि ऐं अल्लाह खां दुआ पई करे तो असांजा रब करीम असां तुंहिंजे मखलूकात मज़ा हिकु मखलूक आहियूं, ऐं अल्लाह असांखे पाणी जी ॾाढी ज़रूरत आहे। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह जे तरफ़ां जवाबु अचे थो त तुंहिंजी दुआ मूं रब पंहिंजी बारगाह में क़बूल कई आहे। सुलेमान अलैहिस्सलाम इहे जुमला ॿुधी करे खिले थो, खिली करे पंहिंजी उम्मत खे चए थो हलो वापसि, अल्लाह जा पैगंबर दुआ। सुलेमान अलैहिस्सलाम चवनि था त मुंहिंजा उम्मतियो तव्हां खां अलावा ॿी मखलूक जी दुआ क़बूल घर पुॼनि कोन था, मींहुं वसे थो। मूंखे ॿुधायो कीड़ियुनि खे पाणी पियारण वारो केरु आहे? सभु कुदरत कीड़ी कंहिंजी चाढ़ी ठाही, कीड़ी कंहिंजो वसीलो ॾिनो। क़ुरान पाक बुज़ुर्गो पढ़ो, असां चवंदा आहियूं कंहिंसां का दुश्मनी कोन्हे, का नफ़रत कोन्हे, का अदावत कोन्हे का। अॼु तव्हां पाण ॿुधजो ऐं सोचजो सम्झजो त क़ुरान पाक जी वध मां वध ॻाल्हि केरु कंदड़ आहे। हींअर ताईं जेके बि आयतूं पढ़ियूं आहिनि सभु क़ुरान पाक जूं, तक़रीर रिकॉर्ड पई थिए। तव्हां सभिनी भाइरनि खे हक़ आहे जुमे नमाज़ खां पोइ तक़रीर पाण वटि महफ़ूज़ रखो, जॾहिं दिलि चवेव तॾहिं इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं तव्हांजे ॻोठ जी मस्जिद में, तव्हांजे ॻोठनि जी मस्जिद मां क़ुरान खणी करे इहे ॻाल्हियूं ॾेखारियो। असां वटि इहा ॻाल्हि कान्हे का। असां कंहिं बि मुसलमान भाउ जे माल में अखियूं न विझंदा आहियूं, असांजी दिलि में अखि हूंदी आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि पे कईसूं त माण्हू अहिड़ी हद ताईं पहुची चुका हुया, अहिड़ी हद ताईं माण्हू पहुची चुका हुया जो उहे जेके माण्हू हुया उन्हनि जे समूरे गुनाहनि मंझि हिकु गुनाह इहो बि हुयो जो जेके अल्लाह जा नेक बाना हुया उन्हनि खे अल्लाह ताईं वसीलो ठाहींदा हुया। क़ुरान चए थो 24 सिपारो आहे सूरत ज़ुमर आयत नंबर 2 आहे। 24 सिपारो सूरत ज़ुमर आयत नंबर 2 आहे।
11हों सिपारो सूरतुल यूनुस रुकू नंबर 3 याद रखजो बुजुर्गो। क़यामत ताणी इन अल्फाज़न जा ज़िम्मेदार आया। अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान चए तो हुए जेके माण्हू हुया मके वारा उहे अल्लाह जे बानन के अल्लाह ताणी पहुंचण जो वसीलो ऐं सिफारिशी बणाए करे अल्लाह के सर कंदा हुया। पोए अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक में आयत नाज़िल कई, फरमाया त ही जेके माण्हू आहिनि ही छा था सम्झनि त अल्लाह के कंहिंजी ॻाल्हियुनि जी ख़बर कान्हे, छा था सम्झनि त अल्लाह के कंहिंजे राज़नि जी ख़बर कान्हे जो ही वसीला बणाए करे सिफारिशी बणाए करे अल्लाह ताणी पहुंचाइनि था। फरमायई ना, अल्लाह साईं इन शिरक खां पाक आहे। कुरान पाक आहे अल्लाह साईं इन शिरक खां पाक आहे। बुजुर्गो कीड़िया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारो साईं फरमाए तो कारी अंधेरी रात हुजे, कारो किठ जबल हुजे, कारी नील कीड़िया उहा कीड़िया छा था समझो उनके सलंसर लगला कीड़ी के उनके का इंजन लगला। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए था मुझा उम्मतियो अमा उन्हें रब जा बान्हायो, उन्हें रब मुखे नबी करे तव्हांजो नबी बनाए करे मोकिलियो तव्हां ॾांहुं। ओ नबी इन रात अंधेरी में कारे किठ जबल ते हलंदड़ कीड़ी जे पेरन जे आवाज के भी ॿुधंदो आहे। तव्हांजो मुंहिंजो दुआऊं कोन थो ॿुधे? हलो मुसलमाननि जी दुआ कोन थो ॿुधे वसीले के सवा काफ़िरनि के रिज़्क रोटी केर पियो ॾे? काफ़िरनि के बीमारियुनि खां शिफ़ा केर थो ॾे? को काफ़िर ॾिठव कंहिं दरगाह ते वेंदे, को काफ़िर ॾिठव धागा ऐं तावीज़ ॿधंदे, को काफ़िर ॾिठव ख़तमा कढाईंदे। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो असां मुसलमान अहिड़ी हद ते पुॼी विया आहियूं हला जो काफ़िर बि अॼु असां ते मज़ाक ऐं ठठोलू कनि था त मुसलमाननि वटि अहिड़ो नबी अहिड़ो क़ुरान जंहिंजी रोशनाई में कंहिं क़िस्म जो को शक ई कोन्हे, मुसलमान उन खां थिड़ी विया हलिया। नबी खां बि परे थी वियासीं हलिया, क़ुरान खां बि परे थी वियासीं हलिया। पोइ जंहिं जेॾांहुं सॾु कयो असीं ओॾांहुं वरी वियासीं हलिया। असां मुसलमाननि जी हींअर राह इहा आहे, असां मुसलमाननि जो नतीजो इहा। असां हींअर दीन में ईअं मौलवियुनि जे पोयां लॻल आहियूं जीअं सियासत में वॾेरनि जे पोयां। असांजे ॻोठ के हिकिड़े वॾेरे हिकिड़े माण्हू खे ड्यूटी ॾिनी, सभिनि जा ज़हन मटिजी वेंदा इहो वॾेरो भलो आहे, हाणे वोट इन खे ॾिबा। ॿियो वॾेरो आयो किलोमीटर रोड जो ठाहे ॾिनई, इहो वॾेरो भलो आहे, इहो कमु कंदो, वोट इन खे ॾिबा। टियों वॾेरो आयो, नवां वॾेरा हर सीज़न में हर इलेक्शन में वाइदा करे विया हलिया, साईं इहो वॾेरो ख़बरनि मां सचो थो लॻे, हाणे वोट इन खे ॾिबा। असां मुसलमाननि जे दीन जी हालत बि इहा रही आहे। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो समूरे ॻाल्हियुनि मज़ा जेकॾहिं हक़ ॾिसणु चाहियो था, सच ॾिसणु चाहियो था, ऐं नथो चवां तो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, ऐं चवां थो त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको अल्लाह सी पाक कलाम क़ुरान मजीद नाज़िल कयो आहे इहो पाण बि पढ़ो, पंहिंजे बचड़नि खे बि पढ़ायो, ऐं सिर्फ़ु अरबी न क़ुरान पाक जो तर्जुमो अरबी सां गॾु पढ़ो। छो जो तर्जुमे में ख़बर पवंदी त छा लिखियलु आहे छा न आहे लिखियलु। बुजुर्गो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दौर में आया जो इंसान नील अंधेरी गुमराही में पियल हुया, पंहिंजे बचड़े खे पंहिंजे हथ सां दरगोर करण, जिंदा करण, जानवर जो ज़मीर बि गवारा कोन थो करे। ॾिठा अथव न कुकड़ आहे, कुकड़ खे केतिरा बचड़ा हूंदा आहिनि, कीअं ॿिले सां वेड़ कंदी आहे, कीअं शिकरनि सां वेड़ कंदी आहे, कीअं बाज़ सां वेड़ कंदी आहे। कुकड़ जी ॻाल्हि सम्झ में अचे थी, झिरकी में छा आहे? झिरकी बि अहिड़े ताक़तवर जानवरनि सां, अहिड़े ताक़तवर पखियुनि सां वेड़ कंदी आहे, हालांकि कमज़ोर आहे। अंदाज़ो लगायो बुज़ुर्गो अल्लाह रब्बुल आलमीन हिननि पखियुनि ऐं जानवरनि खे बि एॾो वॾो ज़मीर ॾिनो आहे, पर इंसान एतिरी हद ताईं किरी चुको हुयो जो पंहिंजे पाणी मज़ा पैदा थियल लख़्ते जिगर न्याणियूं, जेके न्याणियूं रहमत हूंदियूं आहिनि। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारे साईं फरमायो क़यामत वारे ॾींहुं
न्याणियों अल्लाह साईं जहन्नम जी बाह का पर्दो करे बिहारींदो, जो वालिदैन खे जहन्नम जी बाह जो सेक बि पहुचण कोन ॾींदियूं। न्याणी उहा शइ आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं माण्हू खे रब साईं न्याणी जी नेमत अता करे थो, ईअं समझो त उन माण्हू सां रब राज़ी आहे, उन माण्हू ते अल्लाह साईं रहमत जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। हीअ न्याणी जी अज़मत आहे। ऐं औलाद में जेके पुटड़ा हूंदा आहिनि उहे लालची हूंदा आहिनि, इल्ला माशा अल्लाह, पर न्याणी कॾहिं बि लालच में वालिदैन सां मोहबत न कंदी आहे। न्याणी दुख सुख में, बीमारी बड़ी में जेके न्याणी खे धक लॻंदा आहिनि, जेको न्याणी खे दुख थींदो आहे, जेको न्याणी खे वालिदैन जो एहसास थींदो आहे, बल्कि ॻाल्हि खे वधाईंदा हलूं, उहे ज़ालिम भाइर जेके न्याणियुनि खे हक़ न ॾींदा आहिनि, ॿनी ॿारे मीरास मां दौलत न ॾींदा आहिनि। न्याणी जो कहिड़ो हक़ आहे? भेण खे छा ॾींदासीं? बाबे जी मिल्कियत मां रुगो भाइरनि जो हक़ आहे। इहे न्याणियुनि ते ज़ुल्म करण जे बावजूद बि इहे न्याणियूं चवंदियूं आहिनि त असांजा भाउ असांजे लाइ सिर जो ताज आहिनि। इन्हनि न्याणियुनि खे उहे ज़ालिम संदे हथनि सां खॾा कोटे ज़िंदा ज़िंदा पूरे छॾींदा हुया। अॼु मके में उन कब्रिस्तान जो नालो ज़िंदान जे नाले सां आहे। अॼु बि उहो कब्रिस्तान मौजूद आहे जंहिंमें ज़िंदा न्याणियूं दफन थियल आहिनि। अजीज दोस्तों बुजुर्गो, उन दौर में अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके नबूवत जो ताज पारायो, रिसालत ॾिनी, ऐं ही चमकंदड़ क़ुरान ॾिनो। उहो क़ुरान मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, बेशक अल्लाह साईं हिन क़ुरान जे ज़रिए साईं कई क़ौमनि जा ॻाट ऊंचा करे छॾींदो आहे, ऐं कई क़ौमनि खे हिन क़ुरान पाक जे ज़रिए ॾींदो आहे। जिन्हनि क़ुरान खे मञियो उन्हनि जा ज़िक्र, उन्हनि जा तबसरा अॼु बि हलनि था। सोणो अबू बकर, सोणो उमर, सोणो उस्मान, सोणो अली, सोणा हसनैन, सोणा सहाबा किराम, सोणा अहले बैत रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन। नाहिन उन्हनि जा तज़किरा जेके अल्लाह जा बुरगुज़ीदा वली गुज़रिया आहिनि, उन्हनि जा तज़किरा अॼु छो आहिनि? इन जे करे आहिनि जो उहे क़ुरान खे पढ़िया, क़ुरान खे सम्झूं ऐं अल्लाह जी बंदगी में अल्लाह खे अल्लाह सम्झूं, नबी खे नबी सम्झूं, अल्लाह जे वलियनि खे अल्लाह जा बाना सम्झी करे उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे विया हलिया। तॾहिं उन्हनि जा अॼु तज़किरा आहे, तॾहिं अॼु उन्हनि जी तारीफ़ बयान थी थिए। अल्लाह से फरमाए तो, इन्ना अंज़लना इलैका लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक ही कुरान पाक ही किताब असां तो ते नाज़िल कयो आहे। छो? लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर, जीअं त तूं माण्हुनि खे गुमराही मां कढे करे रोशनी जी तरफ़ आणी। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े दफ़ा ज़ारो कतार रोइन पिया, रोईंदे रोईंदे पाण ज़बान नबूवत खोलिन था, चवनि था मुंहिंजा उम्मतियो, आऊं तव्हांखे संभालण जे लाइ उन माण्हू जे मिसाल आहियां जेको माण्हू राति जो बनी ते वञी करे बाह ॿारींदो आहे, ऐं पोइ जेके पतंग हूंदा आहिनि, जीत जड़ा निकिरंदा आहिनि, उन्हनि जी छूट हूंदी आहे रोशनी ॾांहुं, उहे अची करे बाह में किरण जी कोशिश कंदा आहिनि। जेको हारी हूंदो आहे हद मुमकिन कोशिश कंदो आहे त इन जीत खे आऊं बाह खां बचायां, इहो सड़ी न पवे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, आऊं पंहिंजे उम्मतियुनि जे लाइ ईअं तड़प रखी करे, ईअं कोशिश रखी करे उन्हनि खे अल्लाह जे पाक कलाम जे ज़रिए ऐं पंहिंजी नबूवत वारी ज़बान मथां निकतल फरामीन जे ज़रिए पंहिंजी उम्मत खे जहन्नम जी बाह खां छिके छिके बचाइण जी कोशिश पियो करियां। पर मुंहिंजी उम्मत बाह में ज़ोरी ईअं पई घिड़ण जी कोशिश करे जीअं उहे जीत जड़ा बाह में घिड़ण जी कोशिश कंदा। अंदाज़ो लगायो बुजुर्गो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको नथो मञे, दुनिया जो बदतरीन कौम अहिड़ी क़ौम अहिड़ी मखलूक नाहे जेका अहिड़े माण्हू जे मिसल थी वञे हली। इहो इंसान दुनिया मां बदतरीन मझां बदतरीन इंसान आहे, ज़ालिम मझां ज़ालिम इंसान आहे,
जेको नबी खे नथो मञे ऐं मुसलमान हुजे इन जी दुनिया बि कान्हे का त इन जी आख़िरत बि कान्हे का, बल्कि आख़िरत वारे ॾींहुं इन ते काफ़िर बि ठठोलूं कंदा। असीं तूं त कलमो पढ़ण जे बावजूद बि नबी जो मुनकिर थी वियो हलियो। कलमो पढ़ण जे बावजूद बि तो नबी खां मुंहुं मोड़े छॾियो, नबी जे दीन खे न मञई, नबी जे ॻाल्हियुनि खे न मञई। तूं कहिड़ो मुसलमान आहीं? अॼु असां मुसलमान थोरो पंहिंजो जाइज़ो वठूं। असांजे औरतुनि जा लिबास ॾिसो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी लख़्ते जिगर धीउ हुई हज़रत फ़ातिमत ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इहा लख़्ते जिगर न्याणी जेॾीमहिल ज़िंदगी जा आख़िरी लम्हात आहिनि, सोणे अली रज़ियल्लाहु ताला जिन सां मुख़ातिब थी आहे, ओ मुंहिंजा घोट अली, आउं न फोत थी वञा अली, त मुंहिंजो जनाज़ो राति जो खणजांइ, ॾींहं जो न खणजांइ, ऐं मुंहिंजे जनाज़े खे परदे में रखी करे खणजांइ। अंदाज़ो लॻायो, सम्झो था अल्लाह अकुल ॾिनो आहे, अल्लाह दानाई ॾिनी आहे। जेको नबी खे मञे थो उहो नबी जी औलाद खे बि मञीदड़ हूंदो, जेको नबी जी औलाद खे मञे थो त उहो नबी जी बि मञे त ख़बर पवे। अहिड़ी तरबियत ॾिनल हुई लख़्ते जिगर न्याणी खे। अली राति जो मुंहिंजो जनाज़ो खणजांइ, राति जो मुंहिंजी मैयत खणजांइ, ऐं मुंहिंजी मैयत ते कारा कपिड़ा या थुलियूं चादरूं कफ़न सफ़ेद उन खां अलावा अहिड़ा कपिड़ा विझजां जो मुंहिंजे जिस्म खे मुंहिंजे जिस्म जी कंहिं माण्हू खे ख़बर न पवे त फ़ातिमत ज़हरा केतिरी डिघी आहे, केतिरी जिस्म में थुली आहे, केतिरी सन्हड़ी आहे। अॼु मुसलमान आहियूं, नबी खे मञूं था न, पंहिंजे घरनि जो जाइज़ो वठो। असांजी घरवारी आहे पर्दे में, पंहिंजे घर ताईं त महदूद ॻाल्हि सम्झ में अचे थी। वञे थी मुंहिंजी अम्मा बनी ॿार ते गाह पठे लाइ बेपर्दगी, मुंहुं बि खुलियो पियो आहे, उरह बि खुलिया पिया आहिनि, कपिड़ा सोढ़ा ऐं सन्हड़ा, रओ सफ़ा सन्हड़ो पाईंदासीं। ही मुंहिंजी अम्मा मुसलमान आहे, ही नबी खे मञण वारी आहे, ऐं उन कुंधर मुड़स जी घरवारी आहे जेको ॿाहिरि निकिरी करे फतवाऊं थो हणे, फिलाणा नबी खे कोन था मञनि। मूंखे ॿुधा, जेकॾहिं कुंधर मुड़स तूं नबी खे मञी थो त नबी जी धीअ छा पई चवे, ऐं तुंहिंजी घरवारी बाज़ार में घुमे पई बेपर्द। असांजो नौजवान न्याणियूं कहिड़ो पर्दो आहे, असांजा नौजवान पुटड़ा कहिड़ो पर्दो आहे। अंदाज़ो लॻायो बुज़ुर्गो, हुन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छा तालीम ॾिनी। नबी खे दर हक़ीक़त उहो असली मञण वारो आहे जेका नबी तालीम ॾिनी आहे, उनखे मञो। महबूबा अल्लाह सी क़ुरान में चयो आहे, सूरतुल आल इमरान में, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे तूं चई ॿुधा, जेकॾहिं चाहियो था त अव्हां रब जा महबूब थी वञो हलिया, ऐं रब अव्हां जो महबूब थी वञे हलियो, पोइ छा करिणो आहे? फत्तबिऊनी। क़ुरान जा अल्फाज़ आहिनि बुज़ुर्गो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जीअं आऊं मुहम्मद चवां तीअं कयो तॾहिं रब जा महबूब थींदो। अल्लाह जी मोहब्बत बि नबी जे चवण में मिलंदी, नबी जी ॻाल्हि में मिलंदी। ही अल्लाह मुसलमाननि जे नबी जो मक़ाम इज़त ऐं अज़मत रखी आहे। कहिड़ो बदबख्त इंसान हूंदो जेको चयो मुसलमान आहियां ऐं नबी खे कोन थो मञा, ऐं कहिड़ो उहो इंसान चइबो जेको पाण नबी जी ताबेदारी न करे, नबी जी ॻाल्हि खे, नबी जे क़ुरान खे मञण जे लाइ तयार न आहे, ऐं ॿिए मुसलमान ॾांहुं इशारो कंदे चवे त इहे नबी खे कोन था मञनि। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, उहो मुसलमान मुसलमान ई कोन थो चई सघिजे जेको नबी खे नथो मञे, ऐं उहो मुसलमान मुसलमान ई नथो थी सघे जेको नबी जी ॻाल्हि खे बि नथो मञे। फरमाए, जेकॾहिं रब राज़ी करणु चाहियो था, रब्बुल आलमीन जो रहमतूं चाहियो था, रब्बुल आलमीन सां माफ़ी चाहियो था, रब्बुल आलमीन जी रज़ामंदी चाहियो था, रब्बुल आलमीन तव्हां ते बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल करे चाहियो था, तो पोइ इहा शर्त आहे तो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चवण ते अमल करणो पवंदो। अल्लाह सी क़ुरान में बि चयो आहे,
अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान 5 सिपारो आहे, सूरत निसा है, आयत नंबर 115। याद रखी छो बुजुर्गो, फरमाई त जेको बि मुझे रसूल जी मुखालिफत कंदो, जेको बि मुझे रसूल जी नाफरमानी कंदो, मुझे रसूल ऐं माण्हुनि खे सिधो रस्तो ॾेखारियो आहे, जेको सिधे रस्ते खे छॾींदो, अल्लाह से फरमाए थो असीं उनखे दुनिया में ढील ॾेई छॾींदा आहियूं, छूट ॾेई छॾींदा आहियूं। पोइ फरमाए जेॾां वेंदो आहे असीं उनखे छॾे ॾींदा आहियूं। नबी जी मुखालिफ़त जे करे, नबी जी नाफ़रमानी जे करे, नबी जे दीन खे छॾण जे करे अल्लाह से फरमाए थो आउं उन माण्हू जो ठिकाणो जहन्नम जी बाह कंदो आहियां। कहिड़ो इंसान जेको नबी खे कोन थो मञे। अंदाज़ो लगायो बुज़ुर्गो, केतिरियूं नबी जो नाफ़रमानियूं अवां जे मुंहिंजे जिस्म में मौजूद आहिनि। 5 वक्त नमाज पढ़ूं था, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो मुंहिंजा उम्मतियो नमाज मो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जो ठार आहे। ऐं मुसलमानूं ड्रामा परायूं न्याणियूं ॾिसण, ही मुसलमान जे अखियुनि जो ठार आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मुझे दिल जो ठार अल्लाह जो जिक्र आहे, ऐं कुरान पाक में भी आहे। 13 सिपारो सूरतुर रादा फरमाइए अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। फरमाइए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान जा अल्फाज चई करे ऐलान कयो, दुनिया वारो ॿुधो, ऐं मदीने मक्के वारो साईं चवां थो दिलनि जो सुकून जेकॾहिं अथव त अल्लाह जे ज़िक्र में अथव, अल्लाह जी इबादत में अथव। मुसलमान भुलिजी वियो हलियो, अल्लाह जे मस्जिद ते अचण ते दिल कान थी करे, अल्लाह जे बाननि जे घर ते छूट आहे, छो उते सुकून आहे। सुकून अल्लाह जे ज़िक्र में आहे, सुकून अल्लाह जी इबादत में आहे। ही कंहिंजो फरमान आहे, अल्लाह जो क़ुरान आहे, ऐं मदीने वारे साईं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ऐलान आहे। अखियुनि जो ठार नमाज में, दिल जो सुकून अल्लाह जे ज़िक्र इबादत में, नमाज में, ऐं कुरान पाक में। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, ओ मुंहिंजा उम्मतियो, अव्हां जो रब बोड़ो ना है, अव्हां जो रब नाबीनो ना है, अव्हां जो रब गफलत वारो ना है। अव्हां कहिड़ी बि हालत में हुजो, केॾा बि गुनहगार हुजो, अव्हां जहिड़ी हालत में पंहिंजे रब खे सॾु कंदो, अल्लाह अव्हां खे ॾिसंदो बि, अल्लाह अव्हां खे ॿुधंदो बि, अल्लाह अव्हां जो क़बूल करे अव्हां खे अता बि कंदो। ही मदीने वारे साईं जो रस्तो इहो ॾिनल आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुनाहनि जा समूरा कम जॾहिं 9 हिजरी में मोहम्मद रसूलुल्लाह हज्जतुल विदा जे मौके ते जेको आख़िरी हज कयो ज़िंदगी मुबारक जो, उन में खुतबो ॾींदे ऐलान कनि था, ओ दुनिया वारो ॿुधो, अॼु खां बाद में अरबी खे अजमी ते का बि फ़ोकियत कान्हे का, अजमी खे अरबी ते का बि फ़ोकियत कान्हे का। अॼु असां चऊं था हू शाह, ही आम उमिरि वारो आहे, आम ज़ात वारो आहे, बाबा हू वॾी लेवल वारो आहे। ओ नबी खां वधीक को वॾी लेवल वारो हो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक को वॾी इज़त वारो हो, वॾे खानदान वारो हो, जंहिंजो खानदान नबियनि जे खानदान मज़ा अचे पियो। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर फरमायो आलम अरवाह में अञा जॾहिं इंसान दुनिया में कोन आयो हुयो, रब्बुल आलमीन समूरे अरवाहनि जा दिल ॾिठा, सभ खां वधीक महबूब प्यारा ऐं मुक़द्दस दिल जेके अल्लाह खे नज़र आया उहे नबियनि जा आया। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नबियनि मज़ा हिकु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कनि था, अॼु खां बाद में कंहिं बि अरबी खे अजमी ते, अजमी खे अरबी ते, अजमी चइबो आहे गैर अरबी खे, जीअं पाण आहियूं सऊदी में, दुबई में, यमन में, मिस्र में जेके अरबी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि, उन खां अलावा जेके बि माण्हू आहिनि सभु गैर अरबी ऐं अजमी आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिंखे का बि फ़ोकियत कान्हे का, जेके बि गोरा आहिनि, हुस्न ऐं ख़ूबसूरती वारा आहिनि, उन्हनि खे कारणनि ते, सांवलनि ते का बि फ़ोकियत कान्हे का।
अज हर शोबे में तव्हां हलिया वञो, जेके सुहिणा हूंदा, जेके ख़ूबसूरत हूंदा, पोइ छोकिरा हुजनि या न्याणियूं हुजनि, उन्हनि खे अॻियां फ्रंट ते, रुगो गाॾियुनि जो मायनो कयो न, औरतनि खे अल्लाह साईं ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम हर मामले में पोयां रखियो आहे। गाॾी वारो चवंदो न अम्मा तूं अॻियां फ्रंट ते अच। ये अंदाज़ो लगायो, नबी इहा तालीम न ॾिनी आहे, नबी औरत खे पोयां बीहारियो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, नमाज दौरान बेहतरीन सफ़ मर्दनि जी सफ़ आहे ऐं उहा सफ़ जंहिंमें मर्द अॻियां बीहनि, ऐं जेकॾहिं औरत अॻियां बीहे मर्द पोयां बीहनि त इहा मर्द जे लाइ तबाही बर्बादी आहे, औरत जे लाइ बि तबाही बर्बादी आहे। औरत के नबी पाक पोयां बीहारियो आहे। अल्लाह जो कुरान खणो फरमाए, अर्रिजालु क़व्वामून अलन निसा। अल्लाह साईं औरतनि जे मथां मर्दनि खे फ़ोक़ियत ॾिनी आहे, मर्द औरत जा हाकिम आहिनि। अंदाज़ो लगायो, असांजा जेके तालीमी इदारा आहिनि, असांजा जेके कानूनी इदारा आहिनि, असांजूं जेके बैंकूं आहिनि, असांजूं जेके गाॾियूं आहिनि, सभिनि में वञी ॾिसो, सुहिणो छोकिरो सुहिणी छोकिरी अॻियां ईंदा, बाक़ी वीचारा पोइते। पर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम चवनि था, आऊं मुहम्मद चवां थो, मुंहिंजी नज़र में, मुंहिंजे रब जी नज़र में गोरा हुजनि या कारा हुजनि, सांवरड़ा हुजनि, सब हिक जहिड़ा आहिनि, कंहिंखे का बि इज़त ऐं फ़ोक़ियत कान्हे का। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आदाब जे बारे में, नबी साईं जे अदब ऐं एहतराम जे बारे में अल्लाह साईं हिकिड़ी पूरी सूरत नाज़िल कई आहे, सूरतुल हुजरात जे नाले सां, 26 सिपारे में। उन सूरत में अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छा फरमायो त अरबनि खे अजमियनि ते, गोरनि खे सांवलणनि ते कंहिं क़िस्म जी का बि फ़ोक़ियत कान्हे का। फरमाई, अल्लाह साईं जेकॾहिं ॿोलियूं ठाहियूं आहिनि तॾहिं बि सुञाणप जे लाइ, सुञाणप जे लाइ, जेकॾहिं ज़ातूं ठाहियूं आहिनि तॾहिं बि सुञाणप जे लाइ, जेकॾहिं क़ौमूं ठाहियूं आहिनि तॾहिं बि सुञाणप जे लाइ। पर इन्हनि समूरनि मां अल्लाह खे भलो उहो आहे जंहिंजी दिलि पाक हुजे, जेको अल्लाह सां मोहब्बत कंदड़ हुजे, अल्लाह जी इबादत सां, अल्लाह जे प्यारे पैगंबर सां, उन जे दीन सां मोहब्बत कंदड़ हुजे। अल्लाह जो कुरान मदीने वारे साईं जे अल्फाज़नि में बयान थो करे, उहो सभ खां वधीक अल्लाह साईं जो इज़त वारो बानो आहे। रंग ढंग में कान्हे, दौलत में कान्हे, साईं ही वॾेरा आहिनि, ही पहुतल आहिनि। न बुज़ुर्गो, जेकॾहिं दौलत में फ़ोक़ियत आहे त पोइ फिरऔन वटि का, उन खां वधीक कंहिं वटि का दौलत कान हुई। पर छा हो, कुरान चए थो त उहो काफ़िर थियो। अॼु बि मिस्र में अजाइब घर में उन फिरऔन जी मैयत पई आहे। मोबाइलनि में तव्हां शिकिल ॾिसंदा हूंदव, अल्लाह से पंहिंजे महबूब बाननि खे ईअं ज़लील न कंदो आहे। कारून हुयो, अल्लाह जो कुरान चए थो 20 सिपारो आहे, सूरतुल क़सस आहे। फरमाई, एॾी मूं दौलत कारून खे अता कई, एॾा पैसा अता कया। अल्लाह अकबर। फरमाई, उन जे खज़ाननि जूं जेके चाबियूं हुयूं न, सिर्फ़ चाबियूं, वॾा वॾा खच्चरनि जा टोला खणी करे थकी पवंदा हुया। उन माण्हू वटि दौलत केतिरी हूंदी, पर अल्लाह जो कुरान चए थो, उन तकब्बुर कयो, उन वॾाई कई, पंहिंजो पाण खे मथां हो सम्झई। मूं रब चयो त न, इहो तकब्बुर मूं रब खे थो जुगाए। तॾहिं खां ज़मीन में गर्क थियो, इहो क़यामत ताईं ज़मीन में वेंदो रहंदो, तबाह ऐं बर्बाद थींदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजा उम्मतियो, अॼु खां पहिरियां जेको बि व्याज हलियो आहे, ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल ते पेर लोॾे करे ॿुधाइनि था त इन पेर जे हेठां मूं व्याज खे दफ़नाए ख़तमु करे छॾियो आहे। अॼु मुसलमान व्याज खाए पियो। अंदाज़ो त लगायो, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अॼु खां पहिरियां जेके न्याणियूं ज़िंदा दरगोर कयूं वेंदियूं हुयूं, मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कुदे कम खे पंहिंजे पेर जी खुड़ी जे हेठां ॾेई करे चिपाटे उन गुनाह खे ख़तमु करे छॾियो आहे। अंदाज़ो लगायो बुज़ुर्गो,
अज मुसलमान शराब खोरी, प्यारे पैगंबर ऐलान कयो तो शराब खत्म, चोरी खत्म, ज़िना खत्म, एड़ो भलोड़ कानून मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता कयो। अज मुसलमान के नबी सां तो मोहब्बत आहे पर नबी जे क़ुरान सां ना है, नबी जे दीन सां ना है, नमाज सां मोहब्बत ना है। अल्लाह अकबर कबीरा बुज़ुर्गो, पंहिंजो ॻाल्हियूं हिते ई ख़त्म कंदासीं। सम्झाणी खोड़ आहे, क़ुरान पढ़ो ऐं हर उन माण्हू जी तव्हां ॻाल्हि ॿुधो जेको बि अव्हां खे अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सिधी वाट ॾेखारण वारो। मूं ॻाल्हि पे कई त असांजी अख माण्हुनि जे खीसनि ते न हूंदी आहे। तव्हां ॿियनि जमायतनि जा मौलवी बि ॾिठा कीअं गाॾियुनि में बंगलनि में वेठा आहिनि। अल्लाह अकबर, असांजो छल न को मुसलमान फोत थिए मौलवी जी अख आहे। को मुसलमान फोत थींदो जुम्मा काढाणा ख़त्मा, बसि माल कढो माल कढो माल कढो। असां चऊं था अल्लाह गवाह है बुज़ुर्गो, न तव्हां सभिनी भाइरनि मां जेका मूं ॻाल्हि कई आहे, को हिकिड़ो बि मुंहिंजो मुसलमान भाउ मुंहिंजे पोयां न ॻाल्हि खे सम्झी क़ुरान खोले पढ़ी इन क़ुरान जे पोयां लॻी पियो न, मुंहिंजी इन में कामयाबी आहे। मुंहिंजी दुनिया बि ठही वई, मुंहिंजी आख़िरत बि ठही वई। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सोणे अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जिन सां ख़िताब कयो, मुंहिंजा सोना अली, आऊं तोखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, तूं वञ दावत तबलीग कर, तूं माण्हुनि खे गुमराही मां कढ, हिदायत ॾांहुं आण, रोशनी ॾांहुं आण। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवां थो, सोना अली तुंहिंजी तबलीग सां जेकॾहिं हिकिड़ो बि माण्हू हिदायत ते अची वियो हलियो न, दुनिया भर जेतिरा अल्लाह से तोखे ॻाढ़ा उठ जेके अरब में मशहूरु आहिनि ऐं फुल सामान सां लॼल हुजनि, हिकिड़े पासे तोखे एतिरा मिलनि, ॿिए पासे हिकिड़ो माण्हू हिदायत ते अची वञे हलियो न, इन दुनिया भर लॼल सामान वारे उठनि खां ही तुंहिंजे लाइ अज़ीम कमु ऐं वॾे मां वॾी दौलत आहे। तो बुज़ुर्गो, ज़िद बहस मुबासा इख़्तिलाफ़ ख़त्म करियो ऐं उहे ख़त्म कॾहिं थींदा? मुंहिंजी ॻाल्हि ॿिए मौलवी जी ॻाल्हि हुन जी ॻाल्हि ॿुधण सां कॾहिं बि ख़त्म कोन थींदा। ॿुधो सभिनि जी, ॿुधण खां पोइ अटली फ़ैसिलो न करियो, ॿुधण खां बाद में उन्हनि ॻाल्हियुनि जी असलियत ताईं पहुचण जी कोशिश करियो। दुनियावी मामला थींदा आहिनि ऐं कंहिं ते इल्ज़ाम थो हणा तव्हां बुज़ुर्गनि मां, तव्हां उथी बीहंदो मौलवी साहिबु सबूत ॾे, या चवंदो न बसि मौलवी साहिबु ॻाल्हि कई आहे इहा सची आहे। ऐं थी सघे तव्हां मज़ा कंहिंजो गैर जमायती मौलवी हुजां, ॿी जमायत जो हुजां, तव्हां पंहिंजे मौलवी जी ॻाल्हि ॿुधी करे चओ त बसि असांजो मौलवी सच चई छॾियो आहे, त पोइ तव्हांजो पंहिंजो मौलवी ई तव्हांजे नाले चवे त तो ही कुधो कमु कयो आहे, चइजो हा मौलवी सच चयो आहे, मूं कयो आहे ऐं तव्हां न कयो हुजे, त पोइ असां ख़बर त छा कंदा आहियूं? पोइ मौलवीअ ते विसारे छॾींदा आहियूं हुनजी। हाफ़िज़ा आलिमा पटको ॿधल अथसि, नमाज़ पढ़ाईंदो, सभु विसारे छॾियो। मौलवी साहिबु मूंखे सबूत ॾे तो मूं ते एॾो वॾो इल्ज़ाम लॻाए न त ठुप मारींदोमांइ, झेड़ा थींदा। हथ ते थोरो इशारो थो अचे, पोइ पंहिंजी जमायत जो मौलवी वियो, मुफ्ती वियो, आलिम वियो, हाफ़िज़ वियो, बचड़नि खे क़ुरान थो पढ़ाए वियो। कल ही ॻोठ मां चंदा कंदो हुयो त हाफ़िज़ खे ॾियो, हाफ़िज़ जी इज़त कयो। अॼु उहो माण्हू पाण हाफ़िज़ जो दुश्मन थियो बीठा, छो जो इन हाफ़िज़ मुंहिंजे नाले ग़लति ॻाल्हि कई आहे, मूंखे जेसीं सबूत नथो ॾे तेसीं आउं नथो छॾियांसि। त पोइ बुज़ुर्गो, दीन जे मामले में असां अहिड़ा चरिया छो था थियूं? दीन त अव्हांजी मुंहिंजी मुसलमाननि जी असली मिल्कियत आहे, असली दौलत आहे, जंहिंजी बुनियाद ते अव्हां या आउं मुसलमान आहियूं, जंहिंजी बुनियाद ते नबी जी सुञाणप थींदी, जंहिंजी बुनियाद ते क़यामत वारे ॾींहुं नबी सां मुलाक़ात थींदी। आख़िरी ॻाल्हि चई करे ॻाल्हि ख़त्म कंदासीं। 18 सिपारो आहे, सूरतुल फुरक़ान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान चए थो क़यामत वारे ॾींहुं महशर मैदान में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हथ में क़ुरान पाक हूंदो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो वक़ाल रसूल या रब्बी इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। नबी फरियादी थींदो क़यामत वारे ॾींहुं, मुंहिंजा अल्लाह, हे जेका मुंहिंजी समूरी क़ौम अथई जेका मूंखे नबी मञण जी दावा थी करे, मुंहिंजे वञण खां बाद में इन्हनि मुंहिंजे क़ुरान खे छॾे ॾिनो हुयो। बुज़ुर्गो, तव्हां सभु वेठा आहियो, मज़रत सां केतिरो क़ुरान यादि आहे,
केतिरो क़ुर पढ़ंदा आहियूं, पंहिंजे बचड़नि खे केतिरो पढ़ाईंदा आहियूं। पंहिंजे घर में टीवी टेबल गाना ऐं नाच कूद शादियुनि जा रसो रवाज सभु कुझु थियनि था, पर असां वटि नथो थिए त क़ुर जी पढ़ाई नथी थी सघे। असां वटि बंदोबस्तु नथो थिए त नमाज़ जो क़ुर जो हथ ॿधी करे अर्ज़ु थो कयां सभिनी बुज़ुर्गनि खे, जेकॾहिं ॻाल्हियुनि मां तकलीफ़ थी आहे त यकीनन मूं तव्हांखे चेड़ाइण जे लाइ न, अव्हां जी ख़ैर ख़वाही जे लाइ क़ुर पाक ऐं मदीने वारे साईं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ॻाल्हियूं कयूं आहिनि। नबी खे हिजरत छो करणु पई, नबी खे तकलीफ़ूं छो मिलियूं? सच ॻाल्हाइण जे करे, दीन ॿुधाइण जे करे, क़ुर ॿुधाइण जे करे। हालांकि साॻिया काफ़िर नबी खे सचो बि चवंदा हुया, अमानतदार बि चवंदा हुया, हयादार बि चवंदा हुया, बल्कि दुनिया में मिसाल ॾींदा हुया। पर जॾहिं नबी ज़बान हलाई, नबी तौहीद ॿुधाई, नबी क़ुर ॿुधायो, नबी गुनाहनि खां बाइकाट जी ॻाल्हि कई, सभ जा सभु दुश्मन थी बीठा सिवाय चंद माण्हुनि जे। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, अचो पंहिंजी इस्लाह करियूं, पंहिंजी दिलि, पंहिंजो ताल्लुक़, पंहिंजो वक़्तु मस्जिद सां, क़ुर सां, नमाज़ सां, पाकाई सां ज़रूरु जोड़ियूं ऐं पंहिंजी दीनी तहक़ीक़ करे पंहिंजो पाण खे असली रस्ते ते आणियूं। अल्लाह साईं अव्हां खे मूंखे सम्झण ऐं